जंहिंजी बनियूं बि रिकॉर्ड ते चढ़ियल आहिनि, उहे कंहिंजी बि चकरबाज़ी में न अचनि ऐं नई वरी के पने ते सही कनि। होए माटी होए, तव्हांजो कहण सही है, तिना कहिड़ी ख़बर मिना सॼी ख़बर है। ऐं जेकॾहिं को माण्हू तव्हांखे चए त हिन पने ते सही कयो, तव्हांजे लाइ इमदाद आई आहे। आओ सारंग, कॾहिं बि हुन माण्हूअ ते एतबार न कजो। मुजेरी जहिड़ा हरकती माण्हू अहिड़ी हरकतूं कंदा रहंदा, कंहिंजी बि चकरबाज़ी में न अचिजो। ओ तू सच्चो आहे, मुजेरी वॾो ला माण्हू आहे सारंग। हितां जे लाइ जॾहिं बि का इमदाद आई त मां पाण तव्हांखे ॿुधाईंदुसि। ए सारंग, इमदाद मिलणी आहे छा? हा जुड़िया, मुंहिंजी कोशिश जारी आहे, जल्द इमदाद मिलंदी। होए माटी होए सारंग, अल्लाह तव्हांजो भलो करे। ई करो माटी, तिना कहिड़ी ख़बर मिना सॼी ख़बर है। होए अल्लाह सां ख़ैर कंदो काका पटेल। मां वरी बि चवां थो, होशियारी सां हलिजो, कंहिंजे बि दड़के दाबे में अचण जी ज़रूरत नाहे ऐं परेशान बि न थिजो। मां वेठो आहियां न। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।